राउती जे कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ पुलिस जो ऑपरेशन जारी। ॾोहारनि जा केतिरा ई थाक ऐं घर साड़े रख कया विया। SSP घोटकी तनवीर तुनियो जो चवणु आहे त ऑपरेशन मग़विन जी बाज़ियाबी लाइ हली रहियो आहे। पुलिस ॾोहारियुनि जे घरनि ताईं पहुची वई, पर ॾोहारी घर छॾे फ़रार थी विया। समूरनि मग़विन जी बाज़ियाबी ताईं ऑपरेशन जारी रहंदो। हुक्मरान इत्तेहाद जे 3 वॾनि जी वज़ीर आज़म हाउस इस्लामाबाद में अहम गॾिजाणी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान मुलाक़ात कई। PM हाउस मां जारी थियल पधिराई मूजिबि टिनी अॻवाननि जी मुलाक़ात दौरान मुल्क जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। ज़रियनि मूजिबि मुलाक़ात में सदर पारां पंजाब में चूंडुनि जी तारीख़ जे ऐलान खां पोइ वारी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। सदर आरिफ अलवी दिल्ली पंजाब में चूंडुनि लाइ 3 अप्रैल जी तारीख़ जी मंज़ूरी ॾिनी हुई। इलेक्शन कमीशन बि पधिराई में चयो त पंजाब में चूंडूं कराइण लाइ तयारु आहिनि। सदर आरिफ अलवीअ जो इस्तेहकाक न अॼु मञियो हो ऐं न हाणे मञींदासीं। पीपल्स पार्टी जी कोशिशि आहे त असेंबली पंहिंजो मुदो पूरो करे। चूंडूं वक़्त ते थियणु घुरिजनि। चूंडुनि लाइ ही मुनासिबु वक़्तु न आहे। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मावन PP अॻवान कमर ज़मा कायरा चयो आहे त बहितर हो चूंडूं हिकु ई वक़्तु थियनि हा। इलेक्शन कमीशन चूंडुनि जी तारीख़ ॾेई छॾी आहे। असां जल्द चूंड मुहिम शुरू कंदासीं। ईअं लॻे थो आर्मी चीफ मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झी रहियो आहे। इस्टेब्लिशमेंट सां का बि वेड़ न आहे। हाणे जेकॾहिं केरु ॻाल्हियुनि लाइ तयार ई न आहे त आउं छा करियां। PTI चेयरमैन इमरान ख़ान जी लाहौर में साफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल। इमरान ख़ान चयो त मुल्क जी बहितरी लाइ आर्मी चीफ सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियां। केरु सम्झे थो गोॾा खोड़े छॾींदुसि त उहो संदन भुल आहे। असां इस्टेब्लिशमेंट खे सुध ई न आहे त सियासत छा थींदी आहे। हिकु ई भेरो आम चूंडूं थी वञनि त पैसे जी बचत थींदी। PDM जे एम्पायर्स बावजूदि असां चूंडूं खटींदासीं। चैलेंज करियां थो त घरवारी ऐं मूं ख़िलाफ़ करप्शन जो हिकु बि केस साबित करे ॾेखारियो। जिस असेंबली से बड़ी अकड़ से निकला था कि ये पड़े हमारे इस्तीफे, अब रोज उसी असेंबली में वापस जाने की मिन्नतें करते हैं और कहते हैं वो जेल भरो तहरीक अब मैंने मुअत्तल कर दी। भाई वो जेल भरो तहरीक तो पहले दिन शुरू नहीं हुई, तुमने मुअत्तल कैसे कर दी? बड़ी तकलीफ है। मरियम ने ये कह दिया, मरियम ने वो कह दिया। वो परवेज इलाही की ऑडियो सुनी है ना? उस ऑडियो में मरियम नवाज कह रही थी कि जज से मुलाकात करनी है, उस जज के आगे मेरा केस लगा। मरियम नवाज कह रही थी कि सुप्रीम कोर्ट में 60 बंदे बैठे हुए ने। अब ये ना कह देना कि जो ट्रक तुमने कोर्ट के बाहर खड़ा किया वो ट्रक मरियम नवाज चला रही थी। अब मरियम नवाज को कुछ कहने की जरूरत नहीं, मरियम नवाज को कोई तकरीर करने की जरूरत नहीं। अब जहां जहां ट्रक चलता देखोगे तुसी आप ही समझ जाओगे। इमरान ख़ान जी जेल भरियो तहरीक पहिरें ॾींहं खां ई नाकाम थी वई। इमरान ख़ान जा सहूलियतकार ॿुधाइनि त खेनि छो बचाइणु चाहिनि था। आईनो ॾेखारण ते तव्हांखे तौहीन अदालत अची वञे थो। तव्हां लीग जी सीनियर नायब सदर ऐं नून लीग जी नायब सदर ऐं चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जो वर्कर कन्वेंशन खे ख़िताब। मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान जी असेंबली मां आकड़ करे निकितो, अॼु ऐवान में वापसि अचण लाइ मिनथू करे रहियो आहे। अहिड़े शख़्स खे ऐवान बदिरां पागल खाने मोकिलणु घुरिजे। 2018 में RTS विहारे चूंडूं चोराई वियूं। मरियम नवाज़ खां कुझु माण्हुनि खे वॾी तकलीफ़ आहे। परवेज़ इलाही जी जेका ऑडियो आहे, छा उन में मरियम नवाज़ पई ॻाल्हाए? उहो न चइजो त अदालत ॿाहिरां बीहारियल ट्रक मरियम नवाज़ पई हलाए। हाणे मूंखे कुझु चवण जी ज़रूरत न आहे। जिथे जिथे ट्रक ॾिसो तव्हां पाण सम्झी वञो। जेल भरियो तहरीक दौरान गिरफ़्तारियूं ॾींदड़ PTI जा अॻवान ऐं कारकुन लाहौर हाई कोर्ट जो हुकुम बाद आज़ाद। शाह महमूद कुरैशी अटक जेल मां आज़ाद। असद उमर, आज़म सवातीर, जुल्फी बुखारी ऐं ॿिया अॻवान बि आज़ाद थी विया। कारकुननि पारां अॻवाननि जी आजियां। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त ख़ुशी आहे, मूं सभ खां पहिरियां गिरफ़्तारी पेश कई। सदर आरिफ अलवी जो किरदारु वाखाण जोॻो आहे। सदर आरिफ अलवी आइन जो तहफ़ुज़ कयो आहे। जुल्फी बुखारी जेल भरियो तहरीक में गिरफ़्तारी ॾींदड़ कारकुननि जा थोरा मञा।
शुमारियात खाते पारां मुल्क में जारी पहिरीं डिजिटल आदमशुमारी जी तारीख़ में वाध जो ऐलान। शुमारियात खाते तरफ़ां जारी कयल बयान मूजिबि आवाम जी सहूलियत लाइ आदमशुमारी जी तारीख़ में वधीक 7 ॾींहनि जी वाध कई वई आहे। आदमशुमारी जी तारीख़ में हफ़्ते खां वधीक वाध ते बि ग़ौर कयो पियो वञे। ॻणप वारे अमल जो अंग वधण सबबि वेबसाइट ते लोड वधी वियो आहे। 80 लख खां वधीक माण्हुनि आदमशुमारी जी वेबसाइट विज़िट कई। वाई तक PS 88 मलीर ते विगुड़न ऐं फायरिंग वारे केस में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ते फ़र्द जुर्म लागू थी न सघियो। हलीम आदिल शेख वकीलनि जी टीम सां गॾु दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश थियो। हलीम आदिल शेख चयो त फेबरवरी 2021 खां कूड़ो केस हली रहियो आहे। अञा ताईं चार्ज फ्रेम न थी सघियो आहे। केस में पुलिस वटि न शाहिद आहिनि न वरी सबूत। अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। अदालत केस जी ॿुधणी 6 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। SUP जो पैदल सिंध मार्च न्यू सईदाबाद खां कराची लाइ रवानो। शहरियुनि पारां गुलनि जी वर्खा सां काफ़िले खे अलविदा कयो वियो। सिंध मार्च में शामिल काफ़िलनि जी हाला पहुचण ते जलसो मुनक़द कयो वियो। सिंध मार्च जा काफ़िला हाला खां पोइ भिटशाह पहुचण बैदि भिट धणी जी दरगाह ते हाज़िरी भरींदा।